कराची स्टूडियो में शरीक फंक्शनल मुस्लिम लीग जा सीनियर अगवान साईं इम्तियाज शेख साहब। टॉपिक जो तव्हां ज़िक्र कयो था रेंजर्स जी तैनाती इख्तियारात में जेका वाधा ऐं उनजो मुद्दो वधाइण वारी जेका करारदाद सिंध हुकूमत असेंबली जे ऑर्डर ऑफ द डे में ॿिनि ॾींहंनि खां रखियो पिए, पर अॼु बि उन ते का बहस न थी सघियो, उन ते ॻाल्हि न थी सघी। हक़ीक़त में इहा आहे त सेक्शन 1 आर्टिकल 147 जेको पाकिस्तान जे आइन जे तहत सूबाई हुकूमत कोई भी मरकज़ी हुकूमत जी मर्ज़ी सां या उन सूबाई हुकूमत जी मर्ज़ी सां हिकिड़ो कोई भी इख्तियारात पंहिंजा मरकज़ी हुकूमत खे या उन जे कंहिं ऑफिसर खे ॾेई सघे थी पई। इहो मतिलबु ऐं इहो 60 ॾींहं जे अंदरि लाज़मी करणो हुयो, पर एतिरो अरसो जो ख़ामोशी रही ऐं रेंजर्स त हिते कई सालनि खां मौजूदु आहे ऐं 8 सालनि खां त हुकूमत आहे पीपल्स पार्टी जी हिते, त इहो असांखे सम्झ में नथो अचे त इहो 8 सालनि जे दौरान इहा परमिशन या इहा जेका उनजी रेटिफिकेशन जेका आहे असेंबली खां वठणी हुई त छो न वरिती वई आहे ऐं हाणे अचानक छो इहो कारण पैदा थियो त उन्हनि खे असेंबली में हाणे उन ते बहस मुबाहिसो कजे। जीअं त रेंजर्स जे हवाले सां मां हिकिड़ी ॻाल्हि बिल्कुलु वाज़े कयां त हीअ हिन वक़्तु सिंध जे अवाम जी आवाज़ आहे त सिंध में इहो ऑपरेशन जारी रहे, सिंध में अमन अमान ॾाढो बहितर थियो आहे। ठीकु आहे, कुझु धुरनि खे कुझु पार्टीज़ खे हिन ते एतिराज़ात ख़दशात पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि, पर उनजो ओवरऑल इम्पैक्ट सिंध में ऐं ख़ासि तौर ते मां सिंध जा जेके अंदरूनी ज़िला आहिनि जंहिंमें अगवा बराए तावान ऐं ॿियूं मतिलबु हथाखोरी जो सिलसिलो हूंदो उहो टोटली रुकिजी वियो आहे ऐं उहो माना क्रेडिट पुलिस सां गॾोगॾु पर मेजर शेयर हुनजो फ़ौज खे ऐं रेंजर्स खे वञे थो पियो। इन करे सिंध जे अवाम जी डिमांड आहे त इहा रेंजर्स रहे, अवाम हुनखे चाहे थो त रेंजर्स विड्रॉ थी त इहो अमन अमान वरी ख़राबु थींदो, पर हाणे इहो अगरि एतिरा साल ईअं हलंदो रहियो त हाणे यकदम हिकु त पीपल्स पार्टी जो ॿुधाए त अचानक उन्हनि खे ख़्यालु छो आयो त हीअ थिए, सिर्फ़ु इन करे जो अॻु में त सिर्फ़ु ॿियूं पार्टियूं जेके मुतहिदा या ॿिया जेके कुझु पार्टियुनि जा दोस्त हुया उहे हिन सां मुतासिर हुया ऑपरेशन खां, उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻाल्हियूं कंदा रहिया, शिकायतूं कंदा रहिया। हाणे हिन पीपल्स पार्टी ते इहो हथु पियो आहे करप्शन जे हवाले सां ऐं उन जे हवाले सां ॿियनि हवालनि सां, त उन जे हवाले सां अची इहा ॻाल्हि थी आहे। मां सम्झां थो त इहो इशू जेको आहे उनखे एतिरो सियासी अंदाज़ में खणी वञणु, पॉलिटिसाइज़ करणु कंहिं बि तरीक़े सां मुनासिबु न आहे। फ़ौज रेंजर्स पाकिस्तान जा इदारा आहिनि, इन्हनि ते वेही ॻाल्हि ॿोल जे ज़रिए मसइलो हल थी सघे पियो, पर हाणे असेंबली में जॾहिं ईंदो त ॾिसूं त पीपल्स पार्टी छा थी रवैयो रखे, मुतहिदा छा थी रवैयो रखे, पर डेफिनेटली असांजी पार्टी असां हिन जे हक़ में विषय न आई आहे, पर इहे मुख़्तलिफ़ अफ़वाहूं हलंदियूं रहियूं गवर्नर रूल जे हवाले सां ऐं मतिलबु फेडरल हिन ते फेडरल गवर्नमेंट जो ते ज़ोर ज़रूरु हुयो त इहो जो हेॾो सारो ऑपरेशन जेको थियो आहे ऐं हिन स्टेज ते अची पहुतो आहे त उनखे सिर्फ़ु सबोटेज थियणु न खपे ऐं सबोटेज प्रोविंशियल गवर्नमेंट करण जी कोशिशि करे त इहा हिकिड़ी वॾी ऑब्जेक्शनेबल ॻाल्हि आहे, त उनखे डेफिनेटली उन्हनि खे ॻाल्हि ॿोल जे ज़रिए करणु खपे। रेंजर्स जा इहे इख्तियार अॼु जा त न आहिनि, रेंजर्स जा सालनि वटि इहे इख्तियार मौजूदु आहिनि ऐं नए सिरे सां इन बहस खे करे पीपल्स पार्टी पाण जे मथां हिकिड़ो बोझ खणे पई। मां सम्झां थो त सिंध जो माण्हू बि हिन वक़्तु नथो चाहे त इहा रेंजर्स वापसि वञे या उनजा इख्तियार घटि थियनि, छो जो अमन अमान जेको ॾिनो आहे उहो हिकिड़ो ख़्वाबु हो जेको सिंध जे माण्हू खे हाणे मिलियो आहे हिकिड़ी हक़ीक़त जे रूप में, ऐं उते माण्हू ॾींहुं हुजे या राति हुजे, शहरनि में ॿाहिराड़ी में ऐं रोडनि रस्तनि ते महफ़ूज़ पाण खे महसूसु करे थो। ऐं उहो ॾिसो, मां इहा बिल्कुलु तव्हां अॻो बि ॻाल्हि कई साईं पंज बलोच साहिब सां, मां हिन ॻाल्हि सां बिल्कुलु इतफ़ाक़ नथो कयां। हीअ ऑपरेशन शुरू ई प्राइम मिनिस्टर जी आशीर्वाद सां थियो। प्राइम मिनिस्टर, आर्मी चीफ जनरल राहिल शरीफ़ उहे हिते आया, उन्हनि फुल सपोर्ट कयो ऐं कप्तान साईं काइम अली शाह खे कयूं ऐं हिकिड़े सुठे तरीक़े सां इहो ऑपरेशन शुरू थियो ऐं उन खां पोइ मसइला थींदा रहिया, पर हाणे प्राइम मिनिस्टर त हिन जो माना ऑपरेशन शुरू करण वारनि में हो, सिंध में अमन अमान ॾियण वारो हिकिड़ो माण्हू, उहो कीअं थो हुन सां मिली सघे पियो, उहा शइ असांखे सम्झ में नथी अचे पई ऐं इहा शइ आहे बि ईअं कोन। प्राइम मिनिस्टर बिल्कुलु चाहींदो त हिते अमन अमान रहे, रेंजर्स खे इख्तियार मिलंदा रहनि ऐं ॿी जेका सिविलियन पावर इनक्रोच न थिए, सिविलियन पावर इनक्रोच थिए थो इन तरीक़े सां जेकॾहिं हिते कमज़ोर थींदो त इहा सुभाणे वफ़ाक़ में कमज़ोर थींदो। खोड़ अख़्तियार अॻिले वफ़ाक़ी हुकूमत खां सिविलियन वफ़ाक़ी हुकूमत जे अख़्तियार में न रहिया आहिनि त स्पेस इनक्रोच में ईंदो, उनजे करे इहा ॻाल्हि। ॾिसो, ॿियो जेको ही गवर्नर रूल वारी या जेका मर्कज़ जी इंटरवेंशन जी ॻाल्हि कनि था त उहो बि मतिलबु हिकिड़ो लास्ट ऑप्शन हूंदो अगरि त सूबाई हुकूमत करप्शन जी ॻाल्हि करे थी पई ऐं चए थी त करप्शन न हुअणु खपे, त इहो त
हैरान कुन ॻाल्हि आहे करप्शन त पूरे पाकिस्तान जा माण्हू चाहिनि था त ख़तमु थियणु खपे करप्शन ते बुझो अचे पर सिंध गवर्नमेंट चए थी पई जेका माना हिकिड़ो गवर्नेंस जे सीरियस इश्यूज़ में रुधल आहे जिथे मतिलबु हुकूमत नाले जी का शइ कोन्हे का जिथे को न तालीम जो डिपार्टमेंट न हेल्थ जो डिपार्टमेंट न ॿिया डिपार्टमेंट प्रॉपरली कमु कनि पिया ऐं इल्ज़ामनि जे हेठां उहा चए थी त करप्शन खे तव्हां न छेड़ियो बाबा छो न छेड़ियो हा हू ही ज़रूरु डिमांड करे सघनि था त इहा अबवा बोर्ड हुअणु खपे इन में शफ़ाफ़ियत हुअणु खपे पर इहो चवणु सिंध गवर्नमेंट जो ऐं चीफ मिनिस्टर जो त करप्शन इहा असां हुनखे मैंडेट न ॾिनो त पोइ छा हू मतिलबु पाण कंदा करप्शन बि पाण कंदा ऐं करप्शन जी जांच बि पाण कंदा हीउ त हिकिड़ो हैरान कुन हिकिड़ो सुवालु आहे हू त चवनि पिया त चार एजेंसियूं आहिनि जिन सिंध में इन्वेजन कयो आहे सिंध ते हमलो कयो आहे ॾिसो करप्शन जी ॻाल्हि ते करप्शन ते त तमामु पाकिस्तानी हर को माण्हू चाहे थो त करप्शन हिते बंदि थिए छो जो हिते इदारा तबाह थी विया आहिनि मुल्क में हिकिड़ी तबाही जी सूरत हाल पैदा थी वई आहे ऐं ख़ासि तौर ते सूबा सिंध में त करप्शन जी कहाणी हर घर ते आहे हर टीवी चैनल ते आहे हर सहाफ़ी खे ख़बर आहे हर माण्हू खे ख़बर आहे ऐं पोइ उहा ई गवर्नमेंट चए थी त करप्शन खे तव्हां टच न कयो करप्शन खे असां पाण ई ॾिसंदासीं तव्हां 8 सालनि में त ॾिठो कोन त हाणे तव्हां छा ॾिसंदो हू डिमांड इहा करे सघनि इम्तियाज़ शेख साहब छा वाक़ई सूरत हाल एॾी संगीन थींदी वञे थी पई जो इन्हनि लाइनुनि ते सोचींदियूं हूंदियूं वफ़ाक़ी हुकूमतूं ऐं हिते अची पहुतो आहे मामिलो ॾिसो हिन वक़्तु सूरत हाल त एॾी सीरियस त डेफिनेटली आहे मौजूदु हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल इशू थी पियो आहे क्राइसिस थी पियो आहे ऐं उहो इशू असेंबली में बि आणणु पीपल्स पार्टी पाण खणी आई आहे ऐं पाण ई हुन ते डिस्कस करण खां अवॉइड थी करे ॿियो ॾींहुं आहे त उहा अगरि हुननि खे आणणो आहे त आणे ॾिसूं भला छा था चवनि हू मेंबर्स छा था चवनि पर अगरि ईअं ई हुनखे डिले कयो वियो ईअं ई हुनखे इख़्तियारात खे रोकियो वियो त इहो ई सम्झो वेंदो त ऑपरेशन खे रोकण जी कोशिश आहे ऐं इहो ओवरऑल पूरे पाकिस्तान जे ऑपरेशन खे हिन सां हिट थिए थो इहो सिर्फ़ु हिकु ते सिंध में अगरि ऑपरेशन खे को मतिलबु नुक़सानु थिए थो त इहो सॼे ओवरऑल ज़रबे अज़ब ऑपरेशन खे नुक़सानु थिए थो उन में थी सघे थो सीरियस इशूज़ ऐं हुन में पोइ को एक्शन अहिड़ो मर्कज़ खे को इंटरवीन करणो पइजी वञे असांजी हिते मीटिंग थी हुई पंहिंजी जेका अपोज़िशन जूं ग्रुप्स आहिनि PMLN आहे फंक्शन लीग आहे ऐं PTI आहे मुतहिदा वारनि सां ईअं गैर रस्मी ॻाल्हि ॿोल ज़रूरु थी आहे पर फॉर्मल मीटिंग न थी आहे पर हुन मीटिंग में टिनी पार्टियुनि जेके हुयूं अपोज़िशन जूं उन्हनि सभिनी ॿुधायो त कंहिंसां बि को राब्तो इन सिलसिले में न कयो वियो आहे न ई का हुन सां मशावरत कई वई आहे जेका थियणु खपे असली तौर ते इम्तियाज़ शेख साहब